कार पियो अचे जिंदा वापस न वञे अच मुंहिंजे पोयां नवी दे कारो हुई तूं दिलावर जवाबी फायरिंग नथो करे शायद हुन वटि हथियार कोन्हे बस आहियूं था गोलियुनि जो मींहुं दिलावर कारो आहे असांजो बची न वञे न बचंदो जेकॾहिं अॼु बचिजो न ॼाओ हिकिड़ी अच ॿार जान जा पुट या ही जान त मुक़ाबिलो करे सघां हाणे नांग भॼ न हथियार खणण जी कोशिश कई अथव उपट मारींदोसांव हा दिलावर आहियां दिलावर कच्चे जो दिलावर हा कारो न आहियां राजुल भेण आहे मुंहिंजी हा हिननि बंदूकनि सां दिलावर मरण वारो न आहे दिलावर खे मारण लाइ बम ऐं गोला खपनि हींअर अहिड़ी ग़लती न कजांइ छो त दिलावर बार बार माफ़ न कंदो सरदार साहब मूं रईस बंगुल खान ऐं शेरू जे सभिनी ठिकाणनि ते छापा आहियां पर तपेदार जो अञा ताईं को बि पतो न आहे मूंखे लॻे थो त तपेदार जे अॻुवा में बंगुल खान जो हथ न आहे त पोइ बंगुल खान एतिरो परेशान छो आहे सूबेदार सुखिया चवंदा आहिनि चोर जी ॾाड़ीअ में कक जेकॾहिं तपेदार जे अॻुवा में मुलविस न हुजे हा पोइ एतिरो परेशान छो हुजे हा थी सघे थो सरदार साहब अवां सही हुजो पर मुंहिंजो तजुर्बो इहो थो ॿुधाए त तपेदार शायदि हिन जू में न हुजे जेकॾहिं इहो कमु बंगुल खान जो आहे त पोइ बंगुल खान तपेदार खे आख़िर केॾांहुं करे छॾियो आहे सूबेदार सुखिया मुंहिंजे माण्हुनि जो 100% शक आहे त तपेदार जे अॻुवा में इन शेरूअ जो हथ आहे शेरू बंगुल जी पनाह में आहे हा थी सघे थो त शेरू वारनि तपेदार खे अॻिते विकिणी छॾियो हुजे सरदार साहब जेकॾहिं ईअं हुजे हा त पोइ तपेदार जे वारसनि खे भुंग जी चिठी ज़रूर मिले हा अञा ताईं तपेदार पंहिंजे वारसनि सां राब्तो न आहे कयो ऐं न ई कंहिं तर जे वॾेरे इन करे मां ॾाढो परेशान आहियां त पोइ तपेदार वियो त वियो केॾांहुं खेसि ज़मीन की वई या आसमान अञा को पतो न आहे पियो मां माठ करे न वेठो आहियां जांच हले पई इंशाल्लाह कामयाबी ज़रूर मिलंदी ठीकु आहे तूं बि जांच कंदो रहो दिलावर बि जांच कंदो थो रहे ठीकु आहे सरदार साहब मां हाणे हलां थो इजाज़त साईं दादा दिलावर ॾाढी देरि तूं अगरि नंबर मिलाए ॾे त मां ॻाल्हायां पर दिलावर त अची वियो वे दिलावर वे वॾी उमिरि अथई दिलावर असां पाण पिए सोचो त तोखे फोन कई पर तूं पाण ई अची वे आयरन दिल सां यादि कयो त दिलावर हाज़िर थी चवंदा न आहिनि त हुबहू त मिलो दिलावर असां फ़ैसिलो कयो आहे त वलर माण्हुनि जो वठी
हली कब्ज़े वारी बनीअ खे छॾाई। बंगुल जा माण्हू असांजे साम्हूं टिकी कोन सघंदा। जेका संगत जी सलाह असां हर वक्त हाज़िर आहियूं। दिलावर तूं का सलाह दे कीअं हमलो कयो, केतिरा माण्हू हुजनि, केतिरा हथियार हुजनि। इन टरू छोरनि जे लाइ असां 3 ॼणा काफ़ी आहियूं, पर मसइलो कुझु ॿियो आहे। ॿियो वरी मसइलो कहिड़ो आहे? सरदार साईं असांखे ईअं करणु कोन ॾींदो। सरदार साईं कानूनी तरह बंगुल खान सां विहणु चाहे थो, इन करे बंगुल सां तू बदू मुक़ाबिलो करणु कोन ॾींदो। सरदार आहे बादशाह माण्हू, पर छा कयूं? सरदार जी नाफ़रमानी त नथा करे सघूं न। पोइ छा कयूं? मां त चवां थो त बंगुल खे अगवा कयूं ऐं हुनखे मारे मञायूं। ओचड़े में वॾी सोभा शिंबा। दिलावर, जेकॾहिं न बंगुल खे अगवा कंदासीं त सॼे तरह में थरथलो मची वेंदो। त पोइ ॿियो को बि रस्तो कोन्हे। सरदार खे मोह मां पाण ॾींदुसि। हली था बंगुल सां तू बदू मुक़ाबिलो कयूं। ज़मीन हली था छॾायूं, तयारी कयो। सुभाणे हली विझूं था ट्राकोड़ो, पोइ यार या पार। माण्हू घुरायो, हथियार घुरायो, वारो कयो। इन्हनि टके जे माण्हुनि जी खोंस हाणे मूंखां बर्दाश्त कोन थी थिए। हथियारनि जो फिक्र न कयो, गोलियुनि जा पाचका भरिया पिया आहिनि, पाचका। मां अॼु ई बिलो कयां थो। साईं दादा, जेकॾहिं तूं ईअं करी थो, मूं वारा साथी असां 7 राजनि खे मोह ॾेई सघूं था। त पोइ सुबुह जो नगारा चोट ते वॼंदा, दर्जन दहकनि ते तरवारनि जा हाम फाटी पवंदा। केरु आहे उहो जंहिं ससुई खे मरण छेड़ो कयो आहे? मां मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद करे छॾींदुसि। ससुई, तूं बि कुझु अकुल खां कमु वठि। इन वाइड़े छोरे जमाल जे लाइ, न जमाल जे लाइ थी पंहिंजी हयाती बर्बाद करी, जंहिंखे घर में न अटो आहे। इहो जमाल तोखे कहिड़ियूं ख़ुशियूं ॾींदो, पर ससुई खे केरु सम्झे? दरियाखान, तव्हां बिल्कुलु ठीकु आहियो। हाणे तव्हांजी दवाऊं बंदि कजनि। डॉक्टर साहब, छा मां पंहिंजनि ॼंघुनि ते बीही सघंदुसि, घुमी फिरी सघंदुसि, पहिरें पंधु कंदुसि? सॉरी मिस्टर दरियाखान, फिलहाल तव्हां पंहिंजी टंगुनि ते बीही न सघंदा। अञा मूंखे फिजियोथेरेपी जी ज़रूरत आहे। या फिजियोथेरेपी छा आहे? वर्जिश। हाणे वर्जिश सां ई तव्हांजो इलाजु थी सघे थो। त छा डॉक्टर साहब इन खां पोइ दरियाखान घुमी फिरी सघंदो? ज़रूर, आहिस्ते आहिस्ते दरियाखान घुमण फिरण जे लाइक़ थी वेंदो। डॉक्टर साहब, इन में केतिरो वक़्तु लॻंदो? फिलहाल असां वक़्त जो अंदाज़ो नथा करे सघूं। इहो दरियाखान जे विल पावर ते डिपेंड करे थो। जेतिरी वर्जिश कंदो ओतिरो ई जल्दी दरियाखान में जेको आहे इम्प्रूवमेंट ईंदी। डॉक्टर साहब, मां चाहियां थी त दरियाखान जल्द खां जल्द घुमण फिरण जहिड़ो थी वञे। मैडम, असांजूं कोशिशूं ख़तम थी वयूं आहिनि। हाणे दरियाखान जूं कोशिशूं कम कंदियूं। जेतिरी घणी वर्जिश कंदो ओतिरी जल्दी इम्प्रूवमेंट ईंदी। डॉक्टर साहब, तव्हां फिक्र ई न कयो। मां इन वर्जिश खे ॾींदुसि लामारो ई हिकिड़ो, ख़तम। सुभाणे मुंहिंजो असर ईंदो, पोइ दरियाखान खे वर्जिश जा तरीक़ा सेखारींदो। जेतिरा ॾींहं अमी हिते आयो, एतिरा ॾींहं मुंहिंजो असर ईंदो, दरियाखान खे वर्जिश कराईंदो। थैंक यू डॉक्टर साहब। छा सदको कहीं डॉक्टर है? हाणे असांजो रेसड़ो घुमी फिरी सघंदो गुलाबी जोड़े में? जी हाँ, जेसिताईं तव्हां हिनखे प्रॉपर वर्जिश कराईंदव त जल्द मिस्टर दरियाखान घुमण फिरण जहिड़ो थी वेंदो। हाय अल्लाह, माना उम्मीद आसरो रखो न गुलाबी जोड़े में। हाँ मैडम, मां हाणे हलां थो। जी बिल्कुल डॉक्टर साहब। गुलाबी डॉक्टर साहब के लिए टेंशन। अचो गुलाबी जोड़े। शुक्र अल्लाह।
हाणे त तव्हां बिल्कुलु ठीकु कयो। मुझे हुस्न ते हैरान तो कोन थियो पर ॻाल्हि ॿुधो ये न तुंहिंजे मन में का अहिड़ी ॻाल्हि आहे त कारो इल्मु हणी पहुचाईंदी साईं कोह काफ़े बसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। अल्लाह जो शान आहे तूं बि पंहिंजे पाण खे ख़ूबसूरत सम्झी मां त तुंहिंजो हथ वठियो ॿेर बि न खावां मता मूंखे नज़र हई ठही सॼो ॾींहुं तो गिटनि में वटे रुलंदो घरे नथो वञी मरे भाई मथो ख़राब जो थी जा हरू भरू छोटी गिचे में पवी वञी कमकार जी कर हल चा हल वञा त कम सां पई पोइ तुंहिंजे मुंहुं ॾिसण जे कार त कोन निकिती हुअसि पर मूंखे मिड़ई तुंहिंजे नियत ते कुझु शक थिए थो अचे बेगो बेगो अचे त मां तोसां हिक हिकाणी कयां थी। भाई छो भला अची मुंहिंजे गाटे में पई छॾ मुंहिंजो रस्तो त मां ज़मीनुनि ते वञा वञी को कमकार जी करियां ज़ाइफा माण्हू तुंहिंजो छो रस्तो रोकी ॾसे मुंहिंजो रस्तो त तो रोकियो आहे जॾहिं थी पई दर खां ॿाहिरि निकिरां त इहो रस्तो झलियो बीठो आहे अछी ॾाढ़ी अटो ख़राब छो हिन उमिरि में बुछड़ो थियो आहे ॿुधाए ॿुधाए करे भला ॿुध त माई बसरा बेगे सां घरां विड़ी निकिती आई जा छो विढ़ंदसि मां बेगे सां सतो मलूक आहे मुंहिंजो बेगो तो खां त लख दफ़ा सोणो आहे उन सां छो विढ़ंदसि चङो चङो मुंहिंजी जान छॾ हाणे हल वञा थी वञा तुंहिंजे बूथाड़ीअ ॾिसण जो मूंखे बि शौक़ु कोन्हे पर थी ॾे रईस अॼु सफ़ा तव्हां अकेला वेठा आहियो? हा जानू अॼु मां पंहिंजे पाण खे अकेलो महसूस करे रहियो आहियां मूं वटि सभु कुझु हूंदे बि कुझु बि न आहे। रईस कहिड़ी कमी आहे तव्हां वटि? नौकर चाकर गाॾियूं बंगला ज़मीनूं सभु कुझु आहे तव्हां वटि? हा जानू सभु कुझु आहे सभु कुझु आहे पर मुंहिंजी ज़िंदगीअ में प्यार न आहे मुंहिंजे नसीब में ससु ई लिखियल न आहे। हा रईस असुल ससुई जे नसीब में प्यार ई न आहे न लतीफ़े जे ससुईअ खे पुनू मिलियो ऐं न ई अॼु जी ससुईअ खे बहादुर मिलियो। रईस जेकॾहिं तव्हां अॼु अकेला आहियो न त ससुई बि सुख सां न आहे। ख़ैर इहे डुख सुख त इंसान जी ज़िंदगी सां ॻंढियल आहे पर अॼु मां तोखे हिते कंहिं ॿिए मसइले लाइ घुरायो आहे। हुकुम कयो रईस। जानू तूं मुंहिंजो आज़माइल आहे मुंहिंजी नज़र में ॿियो को बि माण्हू तो जहिड़ो भरोसे जो गुनाह आहे। जानू तूं आहीं त असांजो मुहाफ़िज़ पर असांजे घर जे भातियुनि जहिड़ो आहे ऐं असांजे ॻोठ जो बि आहे अज़ीज़ बि आहे। बेशक रईस नंढा मां तव्हांजो निमख वार आहियां पर जानू ये मासी शमशाद न असांजे रत मां न असांजे भक्त मां ख़बर न आहे त अलाए कहिड़े ख़ानदान मां आहे।
लॻे थो त अॼु कंहिं न कंहिं जो खेर नाहे। शींहं गॾिजी शिकार ते निकिता आहिनि। अच्छा, सम्झी वियुसि, कब्ज़े वारी ज़मीन ते वञी रहिया आहिनि। लॻे थो त बंगुल जो दूनाड़ भञी ईंदा। बंगुल बि सही माण्हू नाहे। मां बि वञी थो सरदार साईं खे ॿुधाए अचां। सरदार साईं कहिड़े रस्ते शिकार ते निकिरी विया अथव? मूंखे त लॻे थो त बंगुल खान जो दूनाड़ भञी ईंदा, छो त बंगुल खान सही माण्हू नाहे। कंहिंजी ॻाल्हि थो करी? हा, खुली ॻाल्हि कर। सरदार साईं, दिलावर, साईं दाद ऐं हाशिम जी ॻाल्हि पियो कयांव। मूंखे इहो त ॿुधाए, केॾांहुं पिया वञनि हाशिम वारा? कब्ज़े वारी ज़मीन ॾांहुं बाबल साईं। बेगा, तो पंहिंजे अखियुनि सां हाशिम वारनि खे ॾिठो या हवाई ॻाल्हियूं थो करी? न सरदार साईं, मूं पाण ॾिठो आहे, इन टेड़े मेड़े अखियुनि सां। हाशिम, दिलावर ऐं साईं दाद हथियार खणी तकड़ा तकड़ा वञनि पिया। ॾाढो जज़्बाती आहे इहो हाशिम। सदाईं ठहियल ठुकियल कम जज़्बात में अची ड्राहे छॾींदो आहे। ड्राइवर खे चओ त गाॾी कढे, मां पाण थो वञा कब्ज़े वारी ज़मीन ते। सरदार साईं, अव्हां भली वञो, भई मां सां गॾिजी कोन हलंदुसि। छो? तूं छो न हलंदे? तूं छो न हलंदे? सरदार साईं, इहो मां कारतूस पाण में ठहूं ई कोन। बाबा, इन करे चवां थो न, कारतूस फिरी किरी अचे मूंखे ई लॻंदो, छो त कारतूस सही माण्हू न आहे। बाक़ी तव्हां सही माण्हू आहियो सरदार साईं। पोइ त मां अॼु तोखे पाण सां गॾु ज़रूरु वठी हलंदुसि। न सरदार साईं, ईअं न कयो। मां अकेली ज़ाल जो यतीम मुड़ुसु आहियां। सरदार साईं, न ॿार आहे न बच्चो आहे। ये मरी पियुमि न त सॼो ॻोठ रुली वेंदो। बंदि कर या पंहिंजी बकवास। जंहिं वक़्तु ॾिस मश्किरी 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 पंहिंजे साम्हूं बीठो ई। वञ ड्राइवर खे चओ त गाॾी कढे। हल। हलो सरदार साईं। बाहर त केर बि कोन्हे, हरू भरू तोखे वाह मां। न न, मूं पक सां को ॾिठो आहे, ज़रूर कोई आहे। तो ख्वाब ॾिठो हूंदो। न न, ख्वाब न आहे, मूं हक़ीक़त में को माण्हू ॾिठो आहे। हुनजे हथ में पिस्टल बि हुयो। सुमीरा, मूंखे निंड थी अचे। दरिया खान, अख पट, असांखे ख़तरो आहे। हर बॉडी गार्ड है, पहरेदार है, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि हूंदी न त पाण सुबुह जो ॾिसी वठंदासीं। फिलहाल मूंखे निंड थी अचे। ठीकु आहे भला, तूं सुम्ही पओ, मां तसली करे थी अचां, पोइ सुम्हां थी।